मरण खां पहिरियां हिकु पीउ पंहिंजे पुट खे चयो, ही घड़ी आहे जेका तुंहिंजे ॾाॾे मूंखे ॾिनी हुई, जेका 200 साल पुराणी आहे। पर उन खां पहिरियां जो ही घड़ी मां तोखे ॾियां, पहिरियां घड़ी जे दुकान ते वञ, हिन घड़ी जो रेट पुछा करे अच, छो त मां चाहियां थो त उनखे विकिरो कयूं ऐं ॾिसूं त हिन जी क़ीमत घणी आहे। पुट दुकान ते वियो ऐं वापसि अची पीउ खे चयाईं, दुकानदार त उन जी क़ीमत $5 लॻाई आहे। पीउ हुनखे चयो, हाणे उनखे म्यूज़ियम ते खणी वञ, उन जी क़ीमत मालूम करे अच। छोकिरो घड़ी म्यूज़ियम ते खणी वियो ऐं वापसि अची पीउ खे चयाईं, उन्हनि त घड़ी जी क़ीमत $10 लख ॿुधाई आहे। पीउ चयो, आउं तोखे इहो ई ॿुधाइणु चाहियां पियो त सही जाइ ते अव्हां जो क़दुरु हूंदो आहे। पंहिंजो पाण खे ग़लति ऐं मुनाफ़िक़ माण्हुनि जे हथ में न ॾियो, जंहिंखे अव्हां जे क़दुरु ऐं क़ीमत जी ख़बर न हुजे। बाद में कावड़ जो इज़हार करण खां बहितर आहे त पहिरियां सोचे सम्झी सही माण्हुनि ऐं सचनि दोस्तनि जी सोबत में रहो, जंहिंखे अव्हां जे क़दुरु ऐं अहमियत जी ख़बर हुजे। दोस्तों, उम्मीद आहे त ही तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वधीक जे लाइ तव्हां असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।